सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे सोच प्लानिंग असांजे अंदर जी हूंदी, पर संसार असांखे ॿाहिरि जे कर्मनि सां सुञाणींदो ॾिसंदो। संसार असांखे पंहिंजे अमल सां सुञाणींदो। उनजो वास्तो असांजे अंदर में छा आहे, अंदर में असांखे छा आहे, छा कंदो। असांजे अंदर में प्यार हूंदो, असां ॿाहिरि प्रगट कंदासीं, ॿाहिरि ज़ाहिर कंदासीं त साम्हूं वारे जी मौत मिलंदी। छड़ो चवंदासीं अंदर में प्यार आहे, भई कंदासीं कुझु न छा थींदो। साॻे नमूने असां वरी ॿिए रूप में बि ॾिसूं, असां अंदर में कंहिंखे सड़ंदा रहूं, जलंदा रहूं, कुझु बि कंदा रहूं, पर ॿाहिरि असां कुझु बि न कयूं त साम्हूं वारे जी जवाबी कार्रवाई थोरी थींदी काई बि। जॾहिं असां जेका ॻाल्हि अंदर में साड़ क्रोध जलन हूंदो, उहो जॾहिं मुंहं जो ॿाहिरि निकिरंदो त साम्हूं वारो जो जवाबु ओड़ो ॾींदो। तंहिंजे करे प्यार प्रेम उहो असांजे अंदर में हूंदो आहे, पर उनजो फल जेको आहे, उनजो जेको हक़ीक़ी रूप आहे, उहो असांजे संसार में ॾिसण खां बाद ईंदो आहे। तंहिंजे करे प्यार अंदर में हूंदो आहे, संसार असांजो ॿाहिरियों कर्म ॾिसंदो आहे, वरी उते वरी मौत थींदी आहे। संसार असांजे ॿाहिरे कर्म खे ॾिसंदो आहे, पर मालिक असांजी नियत ऐं भावना अंदर जी खे ॾिसंदो आहे। इन ॿई चीज़ूं बदिलजियूं आहिनि। जॾहिं असांजी सोच बहितर हूंदी, असां उहा चङाई कंदासीं, उनखे हक़ीक़ी रूप में ॾींदासीं उन माहौल खे, त पोइ संसार जी मौज कर्म असांखे संसार में मिलंदो। वरी जंहिं नियत सां कयोसीं असांखे फल, उहा रहमत, उहो सचो साईं ॾींदो, ऐं जेको फल मिलंदो उहो फल वरी कॾहिं ख़तमु न थींदो आहे, उहो सदाई हलंदो रहंदो आहे, सदाई जुड़ंदो रहंदो आहे, वधंदो रहंदो आहे। छाकाणि त ही उहो फल हूंदो आहे जेको कॾहिं ख़तमु न थींदो आहे। जीअं हज़ारे साल थिया, लखे साल थिया, उनखे कोई बि टाइम ॾियो, उन कर्म ऐं भाव ॿई समायल आहिनि। जीअं राम सेतु ठहियो, पत्थर बि हुयो, उन ते राम जो नालो बि हुयो, 2500, ॿियो कुझु बि न, हिकु पत्थर हिकु राम, सिर्फ़ु 2500। ऐं हू समुंड ते तरंदो रहियो, ऐं अॼु ताईं तरंदो रहे थो। उनजो कारण उन कर्म ऐं नियत भाव ॿई समायल आहे, इन करे उनखे तारे करे रखियो। छाकाणि जो फल पोइ सदाई मिलंदो रहंदो, सदाई तरंदो रहंदो, कर्म बि हुयो, फल बि हुयो, त उहो फल करे ख़तमु न थींदो आहे, तरंदो ई रहंदो आहे। साॻे नमूने जॾहिं उन सचे साईं जो आस्थान बणिबो आहे, त पोइ उते जेका शेवा लॻंदी आहे, जेको उते कुझु बणिबो आहे, जेको उते कुझु ठहंदो आहे, त पोइ उन्हनि राम लिखियो, उन दौर जे हिसाब सां ॿ ॼणा उन वक़्तु में ॾिसंदा हुआसीं, लिखण ऐं हणण वारा ॿ ॼणा, वधीक कोन। पर पत्थर त सभई खणी आया न, सभई ठाहे करे खणी पाण थोरे आया, ॿिया त सभु उनखे खणी करे ॾींदा विया।
लिखण वारा सिर्फ़ु ॿ ॼणा हुया, नाले नील, बाक़ी कोई बि कोन हो। बाक़ी उहे ॿ ॼणा सभिनी जे तरफ़ां उहे कंहिं बि नियत सां खणी आया। जॾहिं असां कोई पथर खणंदा आहियूं, कोई सामान खणंदा आहियूं, उन वक़्तु कोई मज़ाक कंदो आहे, कोई मालिक खे यादि कंदो आहे, कोई खिलंदो आहे, कोई पथर हिक ॿिए खे हणंदो बि आहे। केतिरियूं चीज़ूं थींदियूं आहिनि। हे त असां इंसाननि जूं ॻाल्हियूं नी, हुते त सभु बांदारा, सम्झो था छा छा थियो हूंदो, अंदाज़ो त लॻायो। असां त सभु इंसान गॾु थिया आहियूं। उते बि असां हिक ॿिए खे हणंदा आहियूं, हिक ॿिए सां मज़ाक कंदा आहियूं, हिक ॿिए सां ॿिए लाइ छा केतिरियूं थियूं कंदा आहियूं, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे। हुते त सिर्फ़ु ॿ इंसान हुया, उहे बि पासीरा वेठा, जन हथ बि कोन लाथो। हुया छॾो ॿ ॼणा इंसान, राम और लक्ष्मण, बाक़ी सभु ॿिया। ऐं ॿई उहे आहे जेके चुप कई वेंदा, कंहिं हथ बि कोन लाथो। अञा ॾिसंदा वेंदा इहो पथर तरियो कीअं। असां त सभु इंसान गॾु थियासीं, पर उन्हनि ॿिनि ॼणनि सभिनी जूं जेके बि भावनाऊं हुयूं, मज़ाक वारी, खिल वारी, प्यार वारी, मोहबत वारी, उमंग वारी, उत्साह वारी, सभिनी खे बदिलाए करे, कन्वर्ट करे, सभिनी खे स्पिरिचुअलिटी में मालिक जे नाम में बदिलाईंदा और लॻाईंदा विया। ऐं सभिनी खे फल उन नाम जो फल मिलंदो रहियो। सभु उन तरंदा रहिया, सभु उन ख़ुशि थींदा रहिया। बहितर